दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। 2 हफ़्ता अॻु दादू सेक्शन थाणे जी हद भट मोहल्ला दादू में थियल वाक़े जे ज़ख़्मी जमशेद अली पुट वज़ीर अहमद मरी जे भाउ जुनेद अली पुट वज़ीर अहमद मरी दादू कोर्ट जे अहाते में सख़्त एहतजाज कंदे मीडिया अॻियां दाहियो त मां जवाद माजिद असां पंहिंजी घिटी वेठा हुआ त राति देर सां असांजे इलाइक़े में रहंदड़ जवाबदारनि आदिल भंड ऐं सईद भंड ऐं हिकु नामालूम नकाबपोश हिकु हथ में पिस्टल खणी असांखे गार गंद कंदे धमकाए रहिया हुआ त असांखे तव्हां घिटी में अचण खां छो मना कई आहे। जंहिं त जवाबदारनि असांखे धमकाईंदे चयो त असां तव्हांजो खून कंदासीं। मुतासिर धरतीअ जो चयो त हिते सभु शरीफ़ माण्हू रहनि था, तव्हां असांजी घिटीअ में हथियार खणी अचो था त सुठी ॻाल्हि न आहे। जंहिं जवाबदार आदिल भंड ऐं सईद भंड मर्जी पिस्टल जा सिधा फायर करे मुंहिंजे भाउ जमशेद खे सख़्त ज़ख़्मी करे फायरिंग कंदा फरार थी विया। हुन चयो त असां पंहिंजे ज़ख़्मी भाउ खे फौरी न्यू DHQ अस्पताल आंदो जिते ज़ख़्मी जी हालत नाज़ुक में हैदराबाद बाद कराची ट्रॉमा सेंटर हिन वक़्तु नौजवान ज़ख़्मी ज़िंदगी ऐं मौत जी जंग विड़ी रहियो आहे। हुन चयो त जवाबदारनि खे हिन वक़्तु बि दादू शहर जे वाइट कॉलर ज़रिए मुख़ालिफ़ धुर केस तां हथ खणाइण लाइ मौतमार धमकियूं ॾींदा रहनि था। हुन IG सिंध DIG हैदराबाद ऐं SSP दादू खां मुतालबो थो करियां त फौरी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ करे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे।